एपेक्स कमेटी में सदरासी पुलिस अहलदारी पारां सिंध में अमन लाइ ॾिनल हिदायतनि ते मुकमल तौर अमल करण जो फ़ैसिलो। माफिया स्मगलिंग ख़िलाफ़ भरपूर कार्रवायूं कई वेंदियूं। मंशियात जे आदी माण्हुनि जी बहाली इदारा क़ाइमु कया वेंदा। वॾे वज़ीर मादली शाह जी सदारत हेठि एपेक्स कमेटी जे इजलास में सूबाई वज़ीर शर्जील मेमण, ज़ियाउल हुसैन लंचार, कोर कमांडर कराची, डीजी रेंजर सिंध, IG ॿिया अमलदार शरीक। मुराद अली शाह जो चवणु आहे त सदर आसिफ पुलिस अहलदारी कचे में धाड़ेलनि जे सहूलियतकारनि खे बि पकड़ में आणण ऐं मंशियात ख़िलाफ़ ऑपरेशन तेज़ करण जी हिदायत ॾिनी ऐं ज़मीननि ते कब्ज़नि खे नाक़ाबिले बर्दाश्त करार ॾिनो आहे। सिंध सरकार सदर जे हुकुम ते मुकमल अमल कंदी। एस्टेट किराइन ऐं भूंग लाइ अगवाजी वारदातनि ख़िलाफ़ जामा हिकमत अमली जोड़ी आहे। वॾे वज़ीर हिदायत कई त स्कूलनि ते कड़ी नज़र रखी वञे त जीअं मंशियात खां ॿारनि खे महफ़ूज़ रखी सघिजे। एक्साइज़ एंड नार्को टैक्स डिपार्टमेंट ॿिनि सूबनि ऐं वफ़ाक़ी इदारनि सां गॾिजी ऑपरेशन तेज़ करे। शर्जील मेमण चयो त हू वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी सां राब्ते में आहिनि। कोर कमांडर कराची चयो त मंशियात ख़िलाफ़ ऑपरेशन में सिंध हुकूमत जी भरपूर मदद कई वेंदी। एपेक्स कमेटी में गैर कानूनी तौर रहंदड़ परॾेहिनि खे निकाली ॾियण जो फ़ैसिलो थियो आहे। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण एपेक्स कमेटी जे इजलास बाद ब्रीफिंग ॾींदे चयो आहे त एपेक्स कमेटी में फ़ैसिलो थियो आहे त जिथे बि परॾेही गैर कानूनी तौर रहनि था उन्हनि जे ठिकाणनि जी मॉनिटरिंग कई वेंदी। कंहिंखे बि पाकिस्तान में गैर कानूनी तौर रहण न ॾींदासीं। गैर कानूनी परॾेहिनि पंहिंजे मुल्क वापसि हलिया वञनि। मंशियात विकिरो कंदड़नि जा ख़राब ॾींहं अची विया आहिनि। ॾोहारनि जो साथ ॾींदड़ केतिरो बि बासर छो न हुजे, उन जे ख़िलाफ़ ज़ीरो टॉलरेंस जी बि पॉलिसी आहे। असां पंहिंजे आइनी हदनि खां चङी रीति वाक़िफ़ आहियूं। ॿिनि खां आइन जी पासारी जी उमीद रखूं था। आइन पामाल कंदड़ ॿिनि ते आङुरियूं नथा खणी सघनि। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर जो PAF असगर खान अकेडमी रिसालपुर में पासिंग आउट परेड जी तक़रीब खे ख़िताब। चयाईं आइन जे आर्टिकल 19 में इज़हार जी आज़ादी जे हद मुक़ररु थियल आहे। पाकिस्तान एयरफोर्स हमेशह क़ौम जी उमीदनि ते पूरो लथी आहे। हथियारनि जी डोड़ में शामिल थियण सां ख़िते में ताक़त जो तवाज़ुन बिगड़जण जो इम्कान आहे। भारत वालियल कश्मीर में नाजाइज़ कब्ज़ो करे वेठो आहे। हू कश्मीरियुनि जी इख़लाक़ी सिफ़ारती हिमायत जारी रखंदा। बिजली जी चोरी रोकण जी कोशिश करे रहिया आहियूं। कानून वारे वफ़ाक़ी वज़ीर आज़म नज़ीर तारड़ प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त IMF चवे थो टैक्स चोरी रोकियो, टैक्स नेट वधायो ऐं खातनि जे अमलदार दुरुस्त कयो। उहे ॻाल्हियूं असांखे ख़ुदि हुकूमत जे तौर ते करणु घुरिजनि। 27 अरब रुपए खां वधीक टैक्स जा केस अदालत में इल्तिवा जो शिकार आहिनि। पार्लियामेंट टैक्स ट्रिब्यूनल बाबति पहिरियों कानून पास कयो आहे। टैक्स ट्रिब्यूनल जी कानून में तरमीमूं कयूं वयूं आहिनि। टैक्स चोरी हिन मुल्क जो मसइलो आहे। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी जी कराची में चीन जे कौंसल जनरल सां मुलाक़ात। गॾियल दिलचस्पी जे मामलनि ऐं चीनी शहरनि जी सिक्योरिटी बाबति ख़्यालनि जी रिवट। घरू वज़ीर चीनी कौंसल जनरल खे पाकिस्तान ख़ासि करे कराची में चीनी शहरनि जी हिफ़ाज़त लाइ खयल क़दमनि खां आगाह कयो। मोहसिन नक़वी जो चवणु आहे त चीनी शहरनि जी आमदोरफ़्त लाइ SOPs ते सख़्ती सां अमल कयो पियो वञे। दुश्मन पाक चीन दोस्ती खे अची रसाइण जी कोशिश करे रहिया आहिनि। दुश्मन जी अहिड़ी हर साज़िश खे नाकाम बणाए वेंदो। इस्लामाबाद हाई कोर्ट बुशरा बीबी खे बनीगाला मां अठियाला जेल मुंतकिल करण जी दरख़्वास्त ते फ़ैसिलो महफ़ूज़ करे छॾियो। ॿुधनी दौरान दरख़्वास्त गुज़ार जे वकील चयो त बुशरा बीबी ट्रायल कोर्ट जे ऑर्डर ते अठियाला जेल वई। पोइ खरू वज़ारत जे हुकुम ते चीफ कमिश्नर बनीगाला मुंतकिली जो गैर कानूनी नोटिफिकेशन जारी कयो। जस्टिस मियां गुल हसन औरंगज़ेब सवाल उथारियो त अव्हां माण्हुनि खे अदालत में पेश नथा करे सघो त सिक्योरिटी ख़दशा आहिनि। हाणे अव्हां चओ था त जेल में सिक्योरिटी ख़दशा आहिनि, उन करे घर मुंतकिल करे छॾियो। ॿुधायो छा हली रहियो आहे।
दादू वेझो चांडिया बिरादरी जी बिंदुरिन में छेड़ो फारिग में नौजवान मारिजी वियो। रुकन थाने जी हद में छेड़े दौरान 3 ॿारनि जो पीउ गुलशे चांडियो गोलियुनि जो खाज बणिजी वियो। पुलिस पहुची लाश ज़रूरी कार्रवाई लाइ अस्पताल मुंतकिल कयो। मीरपुर माथेलो में गोठाणे जे कातिलनि जी गिरफ़्तारीअ जो एसएसपी ऑफिस आॾो धरणो। ॻोठ अली शिव लगारी में 1 साल क़त्ल थियल गुलहसन लगारी जे केस में जवाबदारनि खे पुलिस गिरफ़्तार न करे सघी। एहतिजाज कंदड़नि पारां जवाबदारनि खे गिरफ़्तार करण जो मुतालबो। आयरलैंड ऐं इंग्लैंड लाइ अरिड़हं रुकनी क़ौमी स्क्वाड जो ऐलान। हारिस ऐं हसन अली जी टीम में वापसी। आयरलैंड खिलाफ़ सीरीज़ 10 खां 14 मई, इंग्लैंड खिलाफ़ सीरीज़ 22 खां 30 मई ताईं खेॾी वेंदी। ICC मेंस T20 वर्ल्ड कप लाइ पाकिस्तान क्रिकेट टीम जो ऐलान 22 मई ते 1 मई T20 इंटरनेशनल खां पोइ कयो वेंदो।